सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सचो सतराम। पाठ साहब विस्पतवार नामदान जे शुभ अवसर ते उन सचे साईं जी रहमत पाए रहा आहियूं। सो अड़े प्यार भरे मौके ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफा आशीर्वाद शुभ कामनाऊं ऐं वाधायूं। विस्पतवार नामदान यानी उन सचे साईं जी रहमतुनि में रही करे पंहिंजो पाण खे उन्हीं सां मिलाइण, उन्हीं जी रहमत खे पाइण, उनजी कृपा खे पंहिंजे जीवन में आणण। ऐं जीअं असां अॻिते वधंदा आहियूं तीअं तीअं असांजो रस्तो खुलंदो आहे। ॿिनि तरीक़नि सां हिकु हिकिड़ो अंदर जे तरीक़े सां। इन करे कुदरत असां सभिनी खे ॿई चीज़ूं गॾु गॾु ॾिनियूं आहिनि। अगरि ॿई मिलंदियूं त असां वधी सघंदा आहियूं। अगरि ॿिन्ही मां का हिकिड़ी हूंदी त पंहिंजो पाण खे अधूरो पाईंदासीं। जीअं असां सुख चाहींदा आहियूं, अगरि सुख सां गॾु शांती हूंदी त सुख काराइतो हूंदो, फ़ाइदेमंद हूंदो। असांखे सुख केतिरा बि हुजनि पर अंदर में शांती न हुजे त असांखे सभु सुख साड़ण जे बराबरि लॻंदा आहे। असां चवंदा आहियूं ॿाहिरि छा कंदासीं, अंदर ई अंदरि जलंदा रहंदासीं, अंदर ई अंदरि कोई सुख वणंदो बि न। जीअं सुख ऐं शांति ईअं हूंदा आहे जीअं खाधे जा ताम केतिरा बि लॻल हुजनि, हर क़िस्म जा ताम लॻल हुजनि, सॼो टेबल सजल हुजे, पर तबियत सही न हुजे या कुछ वणे न त पोइ सभु ताम कोफ़त लॻाईंदा आहे। पर जेकॾहिं खाधो बि हुजे, हर जन्म में, हर जूण में, हर जीवन में जेको जंहिंजो खाधो हूंदो, जॾहिं जॾहिं जंहिं जीवन में हूंदोसीं उहो ई खाधो हूंदोसीं। अॼु माण्हू आहियूं
असांखे लॻंदो आहे शायदि इहो खाईंदासीं। थी सघे थो कॾहिं शेर हुजो, कॾहिं हाथी हुजो, कॾहिं कंहिं ॿिए जीवन में हुजो, कंहिं पखी हुजो, कॾहिं पशु हुजो, कॾहिं जल जीवन में हुजो, त जहिड़ो जीवन हूंदो तहिड़ो ई खाधो खाधो हूंदोसीं। ऐं पतो न आहे अॻिते छा थिए। यानी जन्म जन्म खां असां खाधो खाईंदा आहियूं, अॼु बि खाईंदा आहियूं, पर असां कॾहिं उन खाधे जी तड़प खे ॾिठो आहे? खाधे जी तड़फ तरफ़ करे ध्यानु त ॾियो। पंहिंजो पाण खे सम्झंदा आहियूं कोई परवाह न आहे, कुझु न आहे, असां सभु कुझु खाईंदा आहियूं, सभु कुझु आहे। पर जॾहिं रोटी तयारु थींदी आहे, साम्हूं ईंदी आहे, या कंहिं दावत में वेंदा आहियूं, किथे कुझु खाधो लॻल हूंदो आहे या थोरी देरि थींदी आहे, सभु खाधे ते ईअं टुटंदा आहियूं शायदि ज़िंदगी में कॾहिं खाधो ई न आहे। न इज़त जो पतो, न मान जी परवाह, ईअं लॻंदो आहे शायदि पहिरियों दफ़ो कुझु हथु आयो आहे। ईअं बुखायल हूंदा आहियूं ॼण करे जीवन में खाधो ई न आहे। पहिरियों दफ़ो कुझु ॾिसंदा पऊं, पहिरियों दफ़ो शायदि मिलंदो पिया। इहो हिकु दफ़ो न, अलाए केतिरा दफ़ा असांजे जीवन में थींदो आहे। ईअं लॻंदो आहे ॼण कुझु ॾिठो ई न आहे। जॾहिं त रोज़ केतिरा दफ़ा खाईंदा आहियूं। जहिड़े नमूने असांखे खाधो ॾिसी ईअं लॻंदो आहे त शायदि असांखे ईअं ई खाधो खपंदो आहे, साॻे नमूने अगरि उहा खाधे जहिड़ी सोच, उहो अंदाज़, उहा चाहत, उहो वलवलो असांखे पंहिंजे मालिक सां हुजे, असांखे अंदर जी शांति लाइ हुजे, उन सुकून लाइ हुजे, त पोइ असां किथे पहुची सघूं था। वधीक न सिर्फ़ु खाधे वांगुरु, इन खां मथे न। त जॾहिं असां नाम जाप ध्यान में ईंदा त पोइ उहो असांखे शांती सां वास्तो रखंदो आहे। अगरि सुख हुजे, सुख सां गॾु शांती हुजे, त पोइ असां अंदरि ऐं ॿाहिरि बहितर रहंदा। ऐं सुख केतिरा बि हुजनि, अगरि शांती न हुजे, अगरि दुनिया जे रिश्ते खे ॾिसूं त पोइ घणा डिप्रेशन, एंज़ाइटी, दिमाग़ जी तनाव सां भरियल, दिमाग़ी बीमारियुनि, मानसिक डिज़ीज़, या संसार में जेतिरा अमीर पंहिंजी ज़िंदगी विञाईंदा आहिनि, एतिरा शायदि ग़रीब विञाईंदा हुजनि। जेकॾहिं सिर्फ़ु सुख सभु कुझु हुजे त पोइ सभु अमीर सुखिया हुजनि। पर
अमीरी भी हुजे, उन सां गॾु सकून ऐं शांति बि हुजे, त पोइ जीवन असांजो उज्जवल रहंदो, रोशन रहंदो आहे। पोइ असां पंहिंजी ज़िंदगी खे ऊंचाई ॾेई सघंदा। असांखे पैसो बि हुजे, उन सां गॾु इज़त बि हुजे, त पोइ असां जिते बि वेंदासीं सदाई सकून ऐं शांति में हूंदासीं, बहितर लॻंदो। पर पैसो जेतिरो हुजे, कंहिंजी दिलि में इज़त न हुजे, चङी नज़र सां न ॾिसे, त पोइ पैसो शायदि पाण खे खाइण ईंदो आहे, या सिर्फ़ु पाण खे सम्झंदा आहियूं असां आहियूं, पर हक़ीक़त में निंड कोन्हे हूंदी। तंहिंजे करे असां जंहिं बि चीज़ खे ॾिसंदासीं, असांखे ॿाहिरि ऐं अंदरि उहे ॿई गॾु खपनि। जीअं असां पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, अगरि असांजो अंदरि ख़ुशि हूंदो, आनंद में हूंदो, असांजो अंदरि बहकंदो, त पोइ जेके असांजा चौगिर्द रहंदा, जेके असां सां मिलंदा, या जिते असां घर परिवार माहौल संसार में हूंदासीं, असांजे मिलण सां उनजो चहिरो बहकी उथंदो, अंदरि में सकून ऐं शांति भाईंदा, पंहिंजो पाण खे ख़ुशि भाईंदा। पर असांखे अंदरि में मायूसी, परेशानी, साड़, जलन, क्रोध या ग़लति भावनाऊं उथंदियूं, त जेको मिलंदो उन्हीं ते बि तहिड़ो ई असरु पवंदो। इन करे असांजा वॾा जेके बि हुया, उहे ॾाढा समझदार हुआ। उन्हनि पंहिंजे जीवन में नाम, ध्यान, शेवा, सिमरन, चङो संग, बहितर अंदाज़, चङो ॻाल्हाइण, पंहिंजे अंदर जी शांति खे बनाए करे रखियो। इन करे घर में, परिवार में, संसार में जिते वहींदा, जिते हलंदा, वो पंहिंजो शान, मान, इज़त, सकून, शांति, ॿार में मान, मर्यादा, इख़लाक़ सभु कुझु गॾु खणी करे हलंदा। उन गॾु खणण जी ॿी ॻाल्हि न हूंदी, हक़ीक़त में उन जूं वाइब्रेशन्स हूंदियूं, उनजे जीवन जी हालत हुई। वो जेको सुबुह जो उथी नेम, ध्यान, सिमरन कंदा, मूंखे अॼु बि यादि आहे, जॾहिं मां नंढो रहंदो, आम घरो, मां हितो जो मिसाल न ॾियां थो, उतो जो मिसाल ॾियां थो। हुयो बि नंढड़ो ॻोठ, 10-15 घर हुया। सभु पाण में हुया, मां उते रहियुमि। 6 ॾींहं जो मुंहिंजी माउ गुज़ारे वई, मां उते रहियुमि। त मुंहिंजे नाने सां गॾु घणो रहणु थींदो। त पोइ ऊन्हारो हुजे या सियारो हुजे, उनजो नेम हो,
भई सुबुह जो प्रभात जो उथी करे जे उन्हारो हूंदो त वेही करे ओ मालिक जे नाम जो ध्यान जो कंदा, जाप कंदा, ओ सचे साईं जो सिमरन कंदा, वरी ईश्वर जो जाप कंदा। जे सियारो हूंदो तो लोई वकोड़ियल हूंदी, जे लोई अॼु बि पई न उन सुबुह जो हाणे 4-5 जेको थिए 3 जेको बि टाइम थिए प्रभात हूंदी, सवेर उथण जी हुनखे आदत हूंदी। असां नंढड़ा हूंदासीं पर अॼु बि असांखे यादि आहे भई उमिरि 6 साल 4 साल 5 साल 6 साल असांजी उमिरि हूंदी, भई वेही करे लोई पातल हूंदी, लोई ते असां ॿार जेके हूंदासीं लोई मंझि में कोड़ियल हूंदासीं, हेॾो बि भई तीअं लोई बि हिकु हूंदी, गॾु झले वेहींदा ऐं उहो यको धुनी हलंदी रहंदी। जेके कथा हलंदी हरे राम सुंदर श्याम राम नाम हरे हरे, भई सुबुह जो 3-4 बजे सभई शुरू थियनि, ॿारनि सां मालिक जो जाप हुजे, सचे साईं जो ध्यानु हुजे, सिमरन हुजे, तो सुबुह खां वठी जेके उहो घर में जेको सिमरन हूंदो वाइब्रेशन्स एॾा तो बहितर पैदा कंदा, जैसे जो मन सुकून में, शांति में, प्यार में, मोहब्बत में वो भरजी वेंदो। इन करे इखलाक, मान, किरदार सब कुछ साण हलंदो। वॾनि जे लाइ इज़त, मालिक जे लाइ प्रेम, हाणे सुबुह जो जीअं ॿार ॼाए ईअं खणी चऊं, ऐं गोद में सभिनि खे सुबुह जो मालिक जो सिमरन जाप अचे तो नंढे लाख खां उनजा वाइब्रेशन्स एॾा बहितर बणिजी वेंदा, जेकॾहिं इंसानु भिटकंदो ई न, ग़लति पासे वेंदो ई न, पोइ सुख हुजे या ॾुख हुजे उहो जीवन ईअं हूंदो। जीअं अॻे जंगल हूंदा, पोइ जंगल हूंदा, बिजली हूंदियूं कोन, शमशान घाट, कब्रिस्तान, ॿिया ईअं रस्ता, जिन भूत बि जाम हूंदा। हाणे रोशनियूं थी वियूं आहिनि, अॻे हाणे माण्हू पाण ओड़ा थी विया आहिनि, न त अॻे जिन भूत ॿिया खोड़ हूंदा। हाणे थोरो फ़र्क़ु अची वियो आहे, माण्हू पाण थी विया आहिनि ओड़ा, इन करे जिन भूत भॼी विया आहिनि जेके बि आहिनि, छो जो उन्हनि खां वधी विया आहिनि। त मुंहिंजे मन पोइ होॾो अचे पियो, रस्ते में घोड़े ते हुयो, हाणे जीअं अचे पियो तंहिंखे लॻो ॿ ॼणा साम्हूं अचनि था, हे सम्झो यार माण्हू न आहिनि के ॿिया जेके बि आहिनि। हिन थोरो घोड़े खे डुकायो, उहे बि घोड़े जी स्पीड सां अचनि पिया, परे परे को, हिकु होॾो परे परे को अचनि पिया। हिन खे अञा ई ॾकड़ी वरिती, जेको घोड़ो जेॾो टोड़ायां थो उहो वञंदा, उहे वञंदा, त माना इहे के गले पइजी विया आहिनि मूंखे जेके बि आहिनि। ऐं जीअं ईंदो त जे वेझो ईंदा विया। हाणे शाम जो टाइम सिज लहे पियो, होॾो जिननि में फाथो अची, होॾो जंगल अची करे गले पइजी वियासीं, हे अंदरि ई अंदरि ॾके पियो। आख़िर जीअं शार को चङो ॿाहिरो वेझो अची वियसि, जीअं वेझो आयसि हे त कबी वियो, हुनखे सी घोड़ो बि बीठी रहियो। हाणे घोड़ो बीठी रहियो, ॿिनि हिकु होॾो अची घोड़े खे वरितो, हिकु होॾो अची वरितो, जेको बि आहे हिनखे कोई सम्झ में ई न अचे त हाणे मां छा करां। पर जेको सम्झी तो यको राड़की साहब में संतान सां गॾु हूंदो अंदरि, पोइ संत खे चयो जॾहिं बि कोई अहिड़ो को किथे करई, बसि मालिक जे नाम जो जाप कजांइ, सचे साईं खे यादि कजांइ, पोइ जेको हूंदो सभु चङी थी, तोखे कुझु न थींदो।
त हिन खे हिकदमि उहो संत जी ॻाल्हि यादि अची वई। जीअं आयो हिन खे अंदरि ॿियो कुझु न सोचियो, बसि अंदरि ई अंदरि सोचे साईं जो नालो खणी नाम जो जाप शुरू करे छॾियो। जीअं नाम जो जाप हिन शुरू कयो, ॿ टे मिंट कयईं, बीठे हिकिड़ो फाह करे हेॾे किरियो वञी, ॿियो हेॾे किरियो वञी। ऐं जीअं किरिया वञे ऐं हिन घोड़े खे हकल ॾिनी, उहे ॿई हिते घोड़ो हिकु त जीअं घोड़ो ॻोच पोयों पहुतो, ॻोठ पहुतो ऐं पोयों आवाज़ आयुसि, भई आया तुंहिंजो सिर खणण हुयासीं, पर तूं सचे साईं जे नाम धाम जे करे अॼु असांखे किराए पाण हलियो वई, इन करे यार तूं असांजे मथां जाप कयो आहे, तुंहिंजी महिरबानी असां चङा थिया। सो हकीकत में जॾहिं नाम जाप प्यार प्रेम असांजे जीवन में ईंदो आहे त पोइ असांजी ज़िंदगी अॻिते वधंदी आहे। ऐं हमेशह नाम जो मक़सदु आहे जॾहिं उन सां प्यार ऐं प्रेम जो वास्तो हूंदो आहे। असां नाम जो जाप अंदरि कंदा आहियूं, ॻाल्हाईंदा ॿाहिरि। जीअं असां सुख ऐं शांति जो मिसाल वरितोसीं, साॻे नमूने असांजे ॿाहिरि ऐं अंदरि जो मिसाल आहे। असांखे ॿाहिरि बि ॻाल्हाइणु खपंदो आहे, असांजो अंदरि बि खपंदो आहे। ॻाल्हाइण असांखे ॿई खपंदा आहिनि, लेकिन जॾहिं ॿिन्ही जा पावर पंहिंजा इस्तेमालु थींदा आहिनि त ॿई कमाल जा हूंदा आहिनि। उहो ईअं हूंदो आहे जीअं असां हिते वेठा आहियूं, भई असां अगरि वेझो थी करे ॻाल्हाईंदासीं त जेको हितां मां ॻाल्हाईंदुमि त साम्हूं ॿुधंदो, जेको चवंदुमि त मूंखे जवाबु ईंदो। पर हितां उथी करे कोई थोरो अॻिते वेंदो त सिधी सी ॻाल्हि आहे, मूंखे आवाज़ु थोरो ज़्यादा ॾियणो पवंदो। पर अगरि उहो थोरो दर क्रॉस करे ॾाकण खां हेठि लहंदो त पोइ शायदि मूंखे रड़ करणी पवंदी। रड़ करे वरी आवाज़ सां चवणो पवंदो, तॾहिं ॿुधी सघंदो। ॾाकण क्रॉस करे ॿाहिरि दर ताईं हलियो वियो त पोइ शायदि मां जेतिरियूं बि रड़ियूं करां शायदि ॿुधे या न ॿुधे, अलॻि चीज़ आहे, ॿुधण में बि न ईंदो। तंहिंजे करे असांजो आवाज़ ॿाहिरि जो उहो थोरो अॻिते वेंदो आहे। पर जॾहिं उहो आवाज़ असांजे अंदरि में हलंदो आहे त पोइ उनजी रफ़्तार अञा वधंदी आहे। इन करे असां ॾिसंदा आहियूं, असांखे कॾहिं हिचकी थिए या कॾहिं ज़बान ते ॾंद अचे या ॾंद ते ज़बान अचे त चवंदा आहियूं कोई यादि करे थो। न सिर्फ़ु यादि करे थो, पर बेशक उहो सॻो 100,000 मैल परे हुजे, हिकदमि ख़्यालु हुन मूंखे फलाणो यादि कंदो पियो हूंदो। जंहिं यादि कयो ध्यानु बि उन ॾे वेंदो जंहिंखे असां यादि कयोसीं। माना असांजो अंदरि जूं तरंगूं केतिरियूं ज़ोर आहिनि, असांजूं अंदरि जूं लहरूं केतिरियूं ज़ोर आहिनि। हिते यादि कयोसीं, हिचकी उन ताईं पहुती। उन असांखे यादि कयो उतां वेही करे, असांजी ज़बान खे ॾंद लॻो। माना अंदरि जो आवाज़ केतिरो पंधु कंदो आहे। ॿाहिरियों आवाज़ असांजो अंडर पास ते बि मुश्किल वेंदो, पर अंदरि जो आवाज़ 100,000 मैलनि ताईं वेंदो आहे।
पर जेकॾहिं उन्हीं आवाज़ में प्यार हुजे, प्रेम हुजे, श्रद्धा हुजे, विश्वास हुजे, यकीन हुजे, आस्था हुजे, मोहब्बत हुजे, हुब हुजे, सिक हुजे, उन्हीं मालिक लाइ समझ हुजे, वो तड़फ हुजे, त पोइ जॾहिं उहो प्यार, मोहब्बत, सिक, श्रद्धा, हुब ऐं सिक जो आवाज़ जॾहिं उहो सफ़र करे अॻिते वधंदो आहे त उन में एतिरी शक्ति हूंदी आहे जो आसमान यारी दो अची करे साम्हूं आणे छॾींदो। तंहिंजे करे अंदर जे आवाज़ जो वास्तो हक़ीक़त में सॼे प्यार, सिक, श्रद्धा ऐं विश्वास सां हूंदो आहे। हुब, प्यार ऐं मोहब्बत सां हूंदो आहे। जॾहिं असांजे अंदर जे आवाज़ में मालिक जी तड़फ, रहमत, आसीस, कृपा, हुब ऐं सिक भरबी आहे त पोइ असांजी ज़बान में बि एतिरी शक्ति, प्यार ऐं सिक भरबी आहे असां जेको ई कुझु ॻाल्हाईंदा आहियूं साम्हूं वारे खे हिकदमि प्यार ऐं मोहब्बत वारो बणाए छॾींदो आहे, साम्हूं वारे खे बहितरीन सां भरे छॾींदो आहे। जेकॾहिं अंदर में उहो सिक ऐं प्यार न हूंदो आहे, सिर्फ़ काउंटिंग हूंदी आहे या आवाज़ हूंदो आहे त पोइ उन जाप सां शक्ति या रहमत कुझु मिलंदी आहे, पर उहा जेका हक़ीक़त हूंदी आहे उहा असांखे देरि सां मिलंदी आहे। इन करे आम तौर जेका हिकिड़ी शिकायत हूंदी आहे न, भई असां एतिरियूं मालाऊं जपींदा आहियूं, एतिरो सिमरन कयोसीं, एतिरो जाप कयोसीं, पोइ बि मिलियो न मिलियो, थियो न थियो, छा थियो। कॾहिं कॾहिं शिकायतूं उथंदियूं आहिनि भई एॾे जाप करण खां पोइ, एतिरा दफ़ा सिमरन करण खां पोइ बि एतिरा दफ़ा त सिमरन त कयोसीं, लेकिन उन सिमरन में सिक केतिरी, उनमें हुब केतिरी, प्यार केतिरो, मोहब्बत केतिरी, तड़फ केतिरी। सिर्फ़ असां दिमाग़ी तरह काउंटिंग कईसीं या दिल सां सिमरन जाप कयोसीं। काउंटिंग वारो असांखे पंहिंजो फल पंहिंजो ॾींदो जेतिरो हुनखे ॾियणो आहे, उहो सॼो वेंदो न मक़सदु चवण जो। उहो असांखे जाप जो फल त मिलणो ई आहे, पर जेको असांजी ज़िंदगी में चेंज आणींदो आहे उहो हूंदो आहे असांजी उनजे लाइ तड़फ, सिक ऐं हुब केतिरी। छाकाणि जॾहिं असांजो अंदर शुद्ध व पवित्र हूंदो, अंदर मालिक जी रहमत सां भरियल हूंदो, त पोइ जेको ई आवाज़ निकिरंदो उहो पंहिंजो दम रखंदो। पर जेकॾहिं अंदर में जगमगाहट हूंदी त पोइ ॿाहिरि असरु उहो पवंदो। इन करे असां चवंदा आहियूं शायदि ज़मानो बदिलियो आहे। ज़मानो छाजो बदिलियो आहे? अॻु में बि सिज उभर खां उभरंदो, अॼु बि उभरंदो आहे। अॻु में बि ओला खां लहंदो, ओला में रहंदो आहे। अॻु में ॿ ॿाहूं हुयूं, अॼु बि असांखे आहिनि। अॻु में ॿ ॼंगूं हुयूं, हाणे बि आहिनि। अॻु में ॿ अखियूं हुयूं, हाणे बि आहिनि। अॻु में बि ओतिरा ई ॾंद ज़बान आहे, उहे हाणे बि आहिनि। अॻु में उहे खाधा हुया, हाणे बि साॻे नमूने खाईंदा आहियूं। अॻु में
टाइम ते ॾींहुं थींदो, टाइम ते राति, अॼु बि उहो ई थींदो आहे। कोई चीज़ बदली थोड़ी आहे, बदलियो कुछ भी ना है, सिर्फ असांजी थोड़ी सोच बदली आहे। असां पंहिंजे कंट्रोल खे संभाले न सघिया। असां अॻु में सिर्फ़ दिलि खे अॻिते रखंदासीं, अॻु दिमाग़ में रखंदा, बसि सिर्फ़ु एतिरो फ़र्क़ु आहे। ऐं जॾहिं जॾहिं दिमाग़ खे अॻिते रखंदा आहियूं, असां हर कंहिं सां दिमाग़ सां हलंदा आहियूं। जॾहिं दिमाग़ सां हलंदासीं तो सभु कुझु आर्टिफिशियल हूंदो आहे। हर मौक़े ते जहिड़ो माहौल, जहिड़ी जॻह, बसि उहो ई कुझु चई छॾींदासीं, वरी ओड़ा जहिड़ो यादि बि कोन हूंदो। पर जिते दिलि हुजे उते प्यार ऐं मोहबत हूंदी। इन करे जेको फ़र्क़ु आयो आहे वो सिर्फ हुब, सिक, प्यार, मोहब्बत में फ़र्क़ु आयो आहे। अॻु में सॼो दिली प्यार हो, हाणे दिमाग़ी चाहत थी वई आहे। इन करे अॻु में पंहिंजे अंदर खे साफ़ कंदासीं, हाणे असां अंदर न पंहिंजे कपिड़नि खे सजाड़ींदा। अॻे असां दिलि खे साफ़ कंदासीं, हाणे सिर्फ़ु असां चेहरे ते पोचो घुमाईंदा। अॻे असां पंहिंजी अखियुनि खे साफ़ रखंदासीं, हाणे सिर्फ़ु असां ॾिसण में सफ़ाई ते बि पंहिंजी नियत खे बंदि कंदा। सोच जो दायरो कुछ बदलजी वियो। अॻे असांजी तवजा अंदर ते हुई, जॾहिं अंदर ते असांजी तवजा हुई त जिते वेहींदासीं, जिते हलंदासीं, उते पंहिंजो वाइब्रेशन छॾंदासीं, असांजो अंदर बहकंदो, इन करे सॼो संसार बहकंदो जेको बि वेझो आहे। अॼु सॼो अंदर न बहकंदो, चहिरो बहकंदो आहे। इन करे असां ॾिसी करे हिक ॿिए खे मुस्कुराईंदा आहियूं, स्माइल ॾींदा आहियूं, पर अंदर में असां हिक ॿिए जी हालत छा, हिक ॿिए जा कपिड़ा बि कोन साईंदा आहियूं। छड़ो कपिड़नि जी स्टाइल और डिज़ाइन बि बर्दाश्त न आहे थींदी। हिक ॿिए जा घर ऐं कारोबार बि बर्दाश्त न आहे थींदा। हिक जो ॻाल्हाइण तौर तरीक़ो, खाधो पीतो बि बर्दाश्त न आहे थींदो। हिक ॿिए जो अंदाज़ बि न सही सघंदा आहियूं। हिक घर में रहंदे हिक ॿिए जा ॿार बि बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। छाकाणि त असां सभु सिर्फ़ु ॿाहिरि ॾिसंदा आहियूं, अंदर न। यानी उहा सोच असांजी दिमाग़ी अहिड़ी त थी वई आहे, जे साहंदा पाण न लॻंदो इहो शायदि उहो नथो सहे। ॾिसी पाण न सघंदा आहियूं, चवंदा शायदि असांजे सिर्फ़ु खाधे में बि नज़र अथसि, उहो बि ॾिसी करे नथो सहे। छाकाणि त असांजी दिमाग़ी सोच थी वई, असां मार खाई वियासीं। इन करे सभु कुझु हूंदे उहो सुकून ऐं शांती असां विञाए वेठासीं। छाकाणि त सिक हुब उहा असां में थोरी कमी पइजी वई। उनजी कमी जो कारण हक़ीक़त में उन मालिक जी रहमत में असांजी कमी आई। अॻु में असांजो अंदरि सही हूंदो, इन करे जेको ई कुझु हूंदो उन हर चीज़ खे असां सुख पाईंदासीं। हाणे जेतिरो घणो कुझु आहे उन में जो ओतिरो सुख न पाए सघंदा। तंहिंजे करे असां पंहिंजे अंदर जे आवाज़ खे सम्झूं, असां पंहिंजे अंदर जे आवाज़ खे बहितर कयूं। ऐं अंदर जो आवाज़
असांजो बहितर तॾहिं थींदो आहे जॾहिं असां ॿाहिरे आवाज़ खे थोरो हल्को सो सिलो कंदा आहियूं। आमतौर जेको असां घणो या ॾाढा ॻाल्हाईंदा आहियूं उहो असां में ॿुधण ऐं ॻाल्हाइण जो ॿई शक्तियूं ख़तमु कंदो आहे। असां ॾिसंदा आहियूं असां कंहिंसां ॾाढा ॻाल्हायूं, हरू भरू वणंदो थोरो आहे कंहिंसां, पर उनखे थोरो प्यार सां ॻाल्हायूं केतिरो चङो लॻंदो आहे। असां कंहिंजी ॿुधूं, असां कमु कयूं न कयूं, सिर्फ़ु ॿुधूं, तॾहिं बि साम्हूं वारे जो सॼो भार ख़तमु थी वेंदो आहे, हल्को थी वेंदो आहे असांखे ॿुधाए करे। पर जेकॾहिं असां कंहिंजी ॿुधूं ई न, छड़ो पंहिंजी मनमानी करूं, त साम्हूं वारो चवंदो यार मुंहिंजी ॻाल्हि ॿुधई कोन त कंदो छा। असां ॿुधण ऐं ॻाल्हाइण ॿिन्ही ते कंट्रोल विझाए वेंदा आहियूं। ऐं हर जॻह ते असां ॾिसंदासीं हाणे पाण सभु हिते वेठा आहियूं, उन माइक जो आवाज़ वधायो, जेको पहिरियों आवाज़ हुयो उहो ॼण सॼो कन खाए पियो। जॾहिं त आवाज़ ईअं हुजे जीअं असां सभु ईअं लॻो असां सभु पाण में हिकु ॼणा अकेला ॻाल्हाईंदा वेठा आहियूं, ईअं हिकु हिकु सौ ॼणा ॻाल्हाईंदा वेठा आहियूं। जॾहिं आवाज़ तेज़ हूंदो त कन थोरे वक़्त खां बाद ॼणणु शुरू थींदा। इन करे जेकॾहिं आवाज़ ईअं हूंदो भई असां सभु ॼण रूबरू हिकु हिकु सां ॻाल्हाईंदा वेठा आहियूं, ईअं लॻंदो असां सुकून ऐं शांति सां जेतिरो वक़्तु बि ॻाल्हायूं असां ॿुधी सघंदासीं, ॻाल्हाए सघंदासीं। आवाज़ ते ॾियो, साम्हूं वारो चवंदो यार मां कुझु चवण बि चाहे ॿुधण में न ईंदो, पर असां प्यार सां ॻाल्हाईंदासीं, हिक ॿिए सां असां ॻाल्हाए सघंदासीं, हिक ॿिए खे सम्झी सघंदासीं। हर जॻह ते ईअं ई हुजणु खपे, भई आवाज़ एतिरो हुजे जेतिरो असां हिक ॿिए खे ईअं लॻे ॼण रूबरू ॻाल्हायूं था। उनखां वधीक जीअं ई आवाज़ थींदो तीअं ॾुखियो पवंदो। जीअं असां भक्ति कंदा आहियूं, भक्ति कंदड़ खे ईअं लॻंदो आहे शायदि जेतिरो मुंहिंजो आवाज़ घणो हूंदो शायदि उहो माण्हू ते प्रभाव एतिरो पवंदो। भई जॾहिं डीजे खे ॿुधंदा आहियूं कुझु सम्झ में थोरो ईंदो आहे, हर को भॼण जी कंदो, डीजे जॾहिं बि हूंदो आहिस्ते आहिस्ते कन खाईंदो, नॉइज़ पॉल्यूशन कंदो। पर जेतिरो माण्हू जो आवाज़ हुजे अगरि ओतिरे में असां ॻाईंदासीं त ॾिसंदासीं सुकून हूंदो, शांती हूंदो, प्यार सां सभु वेठा हुनखे ॿुधंदा रहंदा, मालिक जी रहमत में मिलंदी रहंदी। न त आमतौर ॻाइण वारे खे लॻंदो आहे शायदि मुंहिंजो आवाज़ु वधीक ईंदो, शायदि वधीक प्रभाव थींदो, हक़ीक़त में उहो कन खाईंदो आहे। कोई वधीक आवाज़ सही थोरे लॻंदो आहे। ऐं घणनि खे वरी आदत हूंदो आहे, मां किथे किथे ॾिसंदो आहियां न, ओॾी महिल पहिरियों माइक ठाहींदा आहिनि, ओॾी महिल पंहिंजो आवाज़ु स्लो कंदा आहिनि, जंहिं महिल ॻाइण जी महिल चवण जी महिल पोइ एॾी रड़ कंदा आहिनि जो साम्हूं वारे जा कन कढी विझंदा आहिनि। हक़ीक़त में आवाज़ एतिरो हुजे जे माण्हू जेतिरो हुजे, जॾहिं माण्हू वांगुरु हूंदो त माण्हू जेतिरो ई ॻाल्हाईंदो, वधीक हूंदो त वधीक ॻाल्हाईंदो, कुझु ॿियो थी वेंदो। इन करे पाण सभु वेठा आहियूं, कॾहिं तक़रीबन हर कंहिं कुझु न कुझु ज़रूरु ॾिठो। रामायण जी सीरियल कॾहिं ॾिठी आहे? रामायण जी या कृष्ण सीरियल जेके हलिजो नी धार्मिक, असां सभिनी ॾिठियूं, कंहिं न कंहिं ज़रूरु कोई न कोई एपिसोड ज़रूरु ॾिठो हूंदो, या रामायण ॾिठी हूंदी, या कुझु बि ॾिठो हूंदो। उनमें ॾिसंदासीं भई कॾहिं पूरी रामायण में को हिकिड़ो मूंखे चवे
जॾहिं राम आयो उन रड़ करे ट्राक ॾेई करे ॻाल्हायो, स्टेज ते आयो ईअं आयो। कोई हिकिड़ो जो मिसाल ॾियो रामायण जो। जॾहिं बि राम लक्ष्मण कौशल्या कोई बि आयो, जेके ई आया अचण सां ॾाढे आवाज़ में ट्राक ॾेई ऐं ईअं माना हिकिड़ो आप को निकिरी करे जॾहिं बि आया थधे सां शांति सां बहितर सां कयो। इन करे राम जो आवाज़ केतिरो चङो लॻंदो आहे। पर जॾहिं जॾहिं रावण ऐं कोई राक्षस आया उन्हनि कॾहिं कंहिं सुकून सां ॻाल्हायो। हिकु दफ़ो बि कंहिंजो ॿुधो अचण सां ई पहिरियों हिकिड़ो ट्राक ॾींदा, अलाए छा कंदा, उन खां पोइ आवाज़ एतिरो लाउडली कंदा जो पंहिंजो पाण खे पूरो करे कंदा। हक़ीक़त में जेको तेज़ घणो ॻाल्हाइण हूंदो आहे उहो पंहिंजाइप खे गुम कंदो आहे, अट्रैक्शन खे ख़तमु कंदो आहे। पर जेको सही माण्हू हूंदो उहो पंहिंजे थधे सीने सां सुकून सां ॻाल्हि रखंदो। जंहिं माण्हू जी सही ॻाल्हि न हूंदी उहो रड़ियूं कंदो। इहो हिकिड़ो असूल हूंदो आहे। तंहिंजे करे असां थोरो थोरो पंहिंजो पाण में चेंज आणूं। इन करे असांजा वॾा वॾा समझदार हुया, हो कॾहिं पंहिंजे आवाज़ खे लाउडली न कंदा, हर ॻाल्हि खे सम्झंदा सम्झाईंदा, हर ॻाल्हि खे बहितर नमूने सेट कंदा। छाकाणि नेम ध्यानु हिकु सिक सां जेको अंदरि पंहिंजो साफ़ कंदा, कॾहिं कॾहिं ज़्यादा ॾिसंदासीं हुनखे चवणो ई न पवंदो। सिर्फ़ु काई ॻाल्हि हूंदा, सिर्फ़ु अखियुनि सां तकींदा, असां ॾिसंदासीं हो अखियुनि सां ई एतिरो कुझु ॾिसण सां चई छॾंदा, जेके लफ़्ज़ कढणो ई न पवंदो, साम्हूं वारो पंहिंजो पाण सही थी वेंदो, पंहिंजो पाण बहितर थी वेंदो। यानी जन जे सिर्फ़ु तकण सां इंसान सभु कुझु सम्झो, सॼी चेंज आणे छॾे, उनजो अंदरि केतिरो शुद्ध हूंदो, केतिरो बहितर हूंदो, केतिरो चङो हूंदो। भई जंहिंजे सिर्फ़ु अंदरि में जाप सां उन लफ़्ज़ ई न कढियो, हिकदमि जिन किरन वञी माना उन अंदरि में केतिरो मालिक खे यादि कयो हूंदो, अंदरि जो आवाज़ केतिरी ताक़त रखंदो हूंदो। तंहिंजे करे नाम जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे सही करणु, पर जेको साम्हूं अचे उहो बि पंहिंजो पाण खे सही थी वञे। असांखे कुझु करिणो ई न पवे, पंहिंजो पाण थी पवे। पर उनजे लाइ असांखे हल्को सो पाण खे थोरो चेंज करिणो पवंदो आहे। असां चवंदा आहियूं हे बदिलजी वियो, हे बदिलजी वियो, ज़मानो बदिलजी वियो। छा बदिलियो? असांजूं ॿाहूं बदिलियूं नी, असांजूं अखियूं बदिलियूं नी, असांजो चहिरो बदिलियो आहे, ॾींहुं ऐं राति बदिलियो आहे, सिज कॾहिं ओलह खां भरियो आहे, चंड कॾहिं ॿिए पासो आयो आहे। छा थियो आहे? न का मौसम बदिली आहे, न को असांजा अंग बदिलिया नी, न कुझु बि न बदिलियो आहे। सिर्फ़ु हल्की सी असांजी सोच बदिली आहे, बसि ॿियो कुझु बि न बदिलियो आहे। असां पंहिंजे अंदरि खे सिर्फ़ु ईअं रखूं जहिड़ा खाधे जो मिसाल वरितोसीं। खाधो असां जनम जनम को खाईंदा ईंदा आहियूं। अलाए केतिरनि जनमनि में खाधो आहे, अलाए केतिरा दफ़ा खाधो आहे। अॼु बि हर रोज़ अलाए केतिरा दफ़ा खाईंदा आहियूं, पर हर वेले ते ईअं लॻंदो आहे शायदि पहिरियों दफ़ो खाईंदा पिया। हर वेले ते ईअं लॻंदो आहे शायदि पहिरियों दफ़ो ईंदो आहे। हर वेले ते लॻंदो आहे थोरी काई सब्ज़ी में या कोई थाली में फ़र्क़ु हूंदो आहे, गुस्से में ईअं थाली उछलाईंदा आहियूं, ईअं ॻाल्हाईंदा आहियूं, ॼण अलाए छा थी वेंदो, आग बगोला थी वेंदो। हर खाधे ते कॾहिं कॾहिं त ॾिसंदा आहियूं जे पंहिंजे खाइण लाइ पंहिंजा ॿार बि यादि कोन हूंदा, उन्हनि खाधो आहे की न खाधो आहे।
खाधे पीते ते ईअं पिया हूंदा आहियूं पतो बि कोन्हे हूंदो जे हर रोज़ केतिरा दफ़ा खाईंदे असांखे पोइ बि लॻंदो आहे शायदि कुझु न खाधो आहे। जेकॾहिं उन वांगुरु असांजो अंदरि हुजे नाम जाप सिमरन सचे साईं जे लाइ तड़फ हुब त पोइ थोरी सी समय चेंज अचे त जीअं खाधो असांखे लॻंदो आहे त शायदि असांखे सभु कुझु ॾींदो त पोइ उहो वरी असांखे कुझु एतिरो ॾींदो आहे जो संसार त छा पर स्वर्ग ऐं वैकुंठ में पंहिंजो भरिजी वेंदा सभु कुझु सभु पाए वेंदा सभु कुझु तंहिंजे करे असां जहिड़ा ॿाहिरि हूंदा आहियूं तहिड़ा अंदरि हूंदा आहियूं। असां ॿाहिरि आवाज़ ते तवजा ॾींदा आहियूं अंदरि जे आवाज़ खे तवजा ॾियूं ॿाहिरि असां केतिरा बहितर थी वेंदासीं। असां पंहिंजे अंदाज़ खे आवाज़ खे थोरो बहितर कयूं सभु कुझु बहितर थी वेंदो ऐं ॿई आवाज़ असां गॾु गॾु ॾिसंदा आहियूं। ॿाहिरियों आवाज़ असांखे थोरी एरिया जे लाइ हूंदो आहे पर अंदरि जो आवाज़ आसमान ताईं पहुचंदो आहे। इन करे असां अंदरि जे आवाज़ खे मज़बूत कयूं अंदरि जी सोच खे बहितर कयूं। अंदरि जो आवाज़ थोरी चाहत हज़ारे मैल परे बि हिचकी ॾेई छॾींदी आहे न सिर्फ़ु हिचकी ॾींदी आहे पर ध्यानु में वेंदा त कंहिं सॼा थो माना असांजी कारलेस वायरलेस सिस्टम केतिरो मज़बूत आहे पर उन जो सिक्को हो हुजे त सभु कुझु बदिलाए छॾींदी आहे। तंहिंजे करे असां थोरी सी पंहिंजो पाण में चेंज आणूं ऐं चेंज आणण जे लाइ असां शुरूआत पंहिंजो पाण खे ॾिसूं असां आहियूं कीअं। जीअं असां मिसाल वरितोसीं असां शेयर में आराम खे करे रड़ियूं कंदे असां कोन ॾिठो लेकिन राक्षसनि खे असां ख़ामोश थींदे कोन ॾिठो। असां पंहिंजो पाण खे आहिस्ते आहिस्ते अंदाज़ खे बहितर कयूं। जीअं जो सॼो अंदाज़ बहितर थींदो वेंदो तीअं तीअं असांजी सोच बहितर थींदी वेंदी। जीअं जीअं असां नाम जाप सिमरन खे प्रैक्टिकल में आणींदा वेंदासीं तीअं तीअं उहा बहितरी ईंदी वेंदी। बेशक शुरू में असां वेंदासीं वो जीअं तुलसीदास जो मिसाल आहे वो तुलसीदास खे चयूं भई मिसाल करे के असां नए में वहींदा आहियूं पोइ न मन लॻंदो आहे न चाहत थींदी आहे न वेहण ते दिलि थींदी आहे न सिक हुब सां वेहींदा आहियूं कुझु कोन्हे हूंदो ईअं सम्झो मजबूरी को कॾहिं कॾहिं वेहींदा आहियूं भई ठीकु आहे छा उहो बि फल ॾींदो भई ॾेखारण जे लाइ ॿियनि खे मजबूरी को पियूं उहो भला फल ॾींदो छाजे लाइ पोइ वेहण में कहिड़ो फ़ाइदो पोइ चयोसि भला कॾहिं ॾिसंदो आहे जंहिं महिल किसान या हारी ॿिज पोखींदो आहे पोइ जंहिं महिल धरती में ॿिज उछलाईंदो आहे पोइ कॾहिं उन ॾिठो आहे जेको ॿिज उछलाईंदो पियो को सिधो पियो को उबतो पियो टेढ़ो पियो पासीरो पियो कॾहिं ॾिसंदो आहे कोई जीअं पवंदो आहे जहिड़ो ई आहे ॿिज किरंदो आहे वञी कोई उबतो किरंदो आहे को पासीरो किरंदो आहे कोई चाहींदे किरंदो आहे कोई न चाहींदे किरंदो आहे लेकिन जहिड़ो ई हुजे जीअं पाणी जा मौसम ईंदो आहे त वरी ॿिज फुटी पवंदो आहे पंहिंजो पाण अची पवंदा आहिनि साॻी नमूने चाहींदे न चाहींदे वेहो त सही लेकिन मालिक जी रहमत बनंदी अॻिते चङा थी विया। जंहिं महिल असांखे लॻे भई असांजी नीयत बि कोन्हे सोच बि कोन्हे कुझु बि कोन्हे
पोइ बि पंहिंजो पाण खे फिटियल ॿिज वांगुरु उछलायूं, पोइ बि सिलो निकिरंदो, वरी बि उथी पवंदासीं। जंहिं महिल मालिक जी रहमत मिली वरी पंहिंजो पाण चमकी करे वरी फुटी पवंदासीं, वॾा वण थी पवंदासीं, पंहिंजो पाण खे पैदा करे। पर शुरूआत कयूं ज़रूरु। अगरि ॿिज न पोखींदासीं त सिलो निकिरंदो छा? आम तौर असां इंसान पहिरीं खेती में ॿिज न पोखींदा आहियूं, ग़लती उते कंदा आहियूं। इन करे ॾिसण में खेती हूंदी आहे पर कंहिं कम जी कोन हूंदी। असां ॾिसंदासीं पंहिंजो पाण खे रोज़ असां केतिरो टाइम नेम में वेहींदा आहियूं, ध्यान में वेहींदा आहियूं, जाप में वेहींदा आहियूं, केतिरो टाइम असां सिमरन कंदा आहियूं, चाहींदे न चाहींदे, हुब सां या सिक सां, चाहत सां या न चाहत सां, कॾहिं बि न। इन करे पंहिंजो पाण खे असां फिक्स करूं ज़रूरु। सुबुह शाम नेम असां कयूं ज़रूरु। जीअं जीअं जाप कंदासीं, नेम कंदासीं, सिमरन कंदासीं, जंहिं महिल सिलो फुटियो उन वक़्तु असांखे हरियो भरियो करे छॾींदो, उन वक़्तु असांखे रहमत सां भरे छॾींदो, सभु कुझु ॾेई छॾींदो। लेकिन असांजो ॻाल्हाइणु थधो हुजे, असांजी सोच थधी हुजे, असांजो अंदाज़ बहितर हुजे। आम तौर सां इंसान जेके बि आहियूं पंहिंजे अंदाज़ खे खोए छॾींदा आहियूं। जीअं असां आवाज़ खे वरितोसीं, जेतिरो आवाज़ ॾाढो हूंदो ओतिरो असांजी सोच उबती हूंदी। ज़िंदगी में थोरी सी ठहराव हुजणु खपे। जीअं पाण साबित वेठा आहियूं भई, जीअं अञा सत्संग पूरो बि न थींदो आहे, असां ईअं उथंदा आहियूं जल्दबाज़ी में, ॼण सभु कुझु खोए छॾींदा आहियूं, आपो ई न रहंदो आहे। हिकदमि एतिरा उभरा थी वेंदा आहियूं, सभु चीज़ूं उते जो त धरियूं रहिजी वेंदियूं, होश ई न रहंदो। हिकु ॿिए मथो किरंदासीं, हे कंदासीं, हो कंदासीं, भई ॼण सभु कुझु त पूरो थी वियो। हक़ीक़त में कॾहिं सुकून खे त ॾिसो सही कीअं थींदो आहे। हक़ीक़त में मथो असां ॿिए चकर पढ़णु शुरू कंदा आहियूं, चवां थो अशोक वारनि सभिनी खे अॼुकल्ह वेहण जा हिकिड़ा ॾाढा सुठा ईंदा आहिनि, ॿिए धर्म ठाहे ॼाणंदो, भई सभिनी जा लॻल हुजे, जेके बि हुजे, जितां वेठा वञे थकावट थींदी आहे। हक़ीक़त में बिना जंघनि कुर्सी थींदी आहे ॾाढी सुठी ज़बरदस्त, थकाईंदी न आहे। बिना जंघनि जे जेका कुर्सी थींदी आहे ॾाढी दम जी हूंदी आहे। मां काफ़ी मंदरनि में ॾिसंदो आहे, मुंहिंजी कुर्सी पर जंघा न हूंदसि, पर ज़बरदस्त ॾाढी सुठी हूंदी आहे। मां डिज़ाइन ॼाण थो ठाराए करे सभु विछाए छॾियो, उन लाइन में तव्हां वेही ॾिसो, तव्हांखे थकावट बि न थींदी, ऐं पोइ लाइन में हर को उथंदो अचे छड़ो मिलंदो वञे, तव्हांखे सुकून शांती मिलण जा अंदाज़ केतिरा बहितर मिलंदा आहिनि। आस्ते आस्ते पंहिंजो पाण में असां चेंज आणूं। जेसि ताईं पाण खे बदिलाईंदासीं न, असां छड़ो ॻाल्हियूं केतिरियूं कंदासीं, ज़िंदगी में बदलाव न ईंदो। असल चीज़ आहे असां में बदलाव केतिरो आहे, असां पंहिंजो पाण खे पुछूं। असां जेतिरो सत्संग ॿुधंदा आहियूं, जेतिरो कंदा आहियूं, जेतिरियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, जेतिरो शेवा कंदा आहियूं, जेतिरो सिमरन कंदा आहियूं, हर चीज़ दान पुण्य असां में केतिरी वधी आहे। पहिरें जी भेट में ॾिसंदासीं असां में अलाए केतिरी चङी चीज़ आई आहे, पर हर हिकु इंसान में, हिक में न, कंहिंखे थोरो दुखियो ॾिसंदो आहे वञी मदद लाइ पहुची वेंदा आहियूं, कुझु बि आहे, जेतिरी जंहिंजी पहुचंदी आहे उनजी चङाई करण जी कोशिशि कंदो आहे। उनजे बावजूदि असांजी ज़िंदगी में चैन छो न आहे? सभु कुझु करण खां बाद असांजे जीवन में चैन छो न आहे? छा
छाकाणि त ॿाहिरों असां चेंज कयो आहे, असां पंहिंजे अंदर खे चेंज न करे सघिया। असां पंहिंजे अंदर में हिकदमि उभाराए जल्दबाज़ी मनमानी कंहिंसां ॻाल्हाइणु, कंहिंसां लाहिणु, कंहिंसां चवणु, उनखे असां पंहिंजो कंट्रोल विञाए वेठूं पंहिंजो पाण ते। इन करे असांजी सोच हूंदी आहे असांजो ॿियनि ते कंट्रोल हुजे, पर असां पंहिंजो कंट्रोल खोए चुका। असां सभु ॿियनि खे ज़ेर करणु चाहींदा आहियूं, ॿिया मुंहिंजे हेठि हुजनि, जीअं मां चाहियां तीअं थिए, मां चाहियां तीअं थिए, पर मां कीअं हलां इहो असांखे पतो नथो पवे। उते असां मार खाई वेंदा आहियूं सभु जेके बि आहिनि। असां पंहिंजो हलणु भुलिजी विया आहियूं। इन करे असां पंहिंजे हलण खे थोरो सम्झा कयूं, पंहिंजे अंदाज़ खे थोरो बहितर कयूं, पंहिंजी सोच खे थोरो चङो कयूं। जीअं ई असां अंदाज़ बहितर कंदासीं पंहिंजो, उहो सभु कुझु बहितर थियणु शुरू थी वेंदो, सभु कुझु चङो थियणु शुरू थी वेंदो। जंहिं प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियूं, उहो मौक़ो हक़ीक़त में नाम हिकिड़ी मालिक जी अहिड़ी रहमत आहे जेको सभु जिन यानी सभु दुख ख़तमु करे छॾे, जेको असांखे सभु कष्टनि को छॾाए छॾे, मालिक जी रहमत सां भरे छॾे। नाम हिकिड़ी उहा सौगात आहे जंहिंजो आवाज़ आसमान ते वेठे परमात्मा खे बि लाहे करे आणे छॾींदो आहे। नाम जो जाप हिकिड़ो अहिड़ो आहे जेको पूरो वाइब्रेशन सही करे असां में मान मर्यादा इख़लाक़ किरदार उथी वेठी अंदाज़ भाग नसीब क़िस्मत सभु कुझु खोले छॾींदो आहे। नाम हिकिड़ी अहिड़ी मालिक असांजे अंदर खे एतिरो शुद्ध कंदो आहे जो सिर्फ़ु अखि खॼंदी आहे सभु कुझु सही थी वेंदो आहे, चवणो बि न पवंदो आहे। तंहिंजे करे सिर्फ़ु असां उनखे बहितर कयूं। शुरूआत असांजी बेशक तुलसीदास जे जवाब वांगुरु हुजे, भई चाहत हुजे न हुजे, मन लॻे न लॻे, लेकिन विहूं ज़रूरु। जंहिं महिल सिलो फुटियो पंहिंजो कमाल करे ॾेखारींदो। ऐं सच साईं जो नाम मुंहिंजो जाप उहो हक़ीक़त में उहो जिननि खे बि किराए छॾींदो आहे, यानी सभु दुखनि खे पूरो करे छॾींदो आहे। हू सुखनि सां भरे करे पंहिंजी मंज़िल ते पहुचाए छॾींदो आहे। स्वजे प्यार भरे अवसर ते उन सच सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो जंहिं प्यार सिक श्रद्धा प्रेम सां उन सचे साईं जी रहमत में ईंदा आहियूं वहींदा आहियूं, शल उनखे जीवन में पंहिंजे में आणींदा वञूं, उन अंदाज़ खे अपनाईंदा वञूं, पंहिंजो पाण खे बहितर कंदा वञूं, जो उन मालिक जी रहमत खे पाए सदा ई हरिया भरिया रहूं जी रहमत में रहूं। स्वजे प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राडकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।